नाज़रीन, कंबर में एक अहिड़ो नौजवान बिलावल अली मौजूद है जो हथन पेरन का माज़ूर होने के बावजूद पंहिंजे घर जो चूल्हो बारण लाइ हक़ ऐं हिलाल जी रोज़गार करे कंप्यूटर रखी घर जो गुज़र सफ़र करे रहियो आहे। उन हवाले से ॾिसूं था इख़लाक़ अहमद चांडियो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, मां हिन वक़्त एक अड़े नौजवान सां मौजूद आहियां जेको हथनि ऐं पेरनि खां त माज़ूर आहे, पर हुन पंहिंजी मज़दूरीअ खे मजबूरी न सम्झंदे ऐं ख़ैरियात वठण खे अहमियत न ॾींदे हुन कंबर गवर्नमेंट हाई स्कूल जे साम्हूं सेंटर ते जेको आहे सो हुन पंहिंजो हक़ ऐं गुज़र सफ़र करण जे लाइ पंहिंजो हिते जेको आहे सो रोज़गार खोलियो। कंप्यूटर ऐं मुख़्तलिफ़ माण्हू अची करे हिन खां जेको आहे USB पंहिंजी मोबाइल में गाना मौलूद ऐं फिल्मियूं भराए वेंदा आहिनि ऐं हुनजो जेको आहे सो गुज़र सफ़र कीअं थो थिए ऐं हिन नौजवान जेको आहे सो केतिरे टाइम खां वठी माज़ूर आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। दादा तव्हांखे केतिरे टाइम? जी सर, असांजी उमिरि थी 10 साल उमिरि में माज़ूर थियो आहियां मां सर। ॿुधाई जंहिंजे अलावा ॾहनि ताईं माज़ूर में मां पंहिंजो इलाजु एतिरो करायो, बहितरीन इलाजु करायो स्कूल में, जंहिंजे करे दवा मां सभु दवा करायमि। उनजे करे हुननि चयो बाबा तुंहिंजो इलाजु इहो ई आहे सिर्फ़ु, छो तूं पंहिंजो पैदाइश माज़ूर न आहे, तूं के थी आहे रेशन जे करे मां सुई लॻी तेज़ बुखार में, उनजे करे मां माज़ूर थी वियुमि हथनि पेरनि खां। सो मां हिकिड़ो त मुंहिंजी भेण बि माज़ूर थी, उन असां ॿई घर जा भाती थियासीं। उनजे अलावा मां पाण माज़ूर, उहा सही थी वई, मां सही न थी सघियमि, छो त मां मुंहिंजी पैदाइश ई न हुई। न सर, हिन जी उमिरि में जेकी महांगा पए त 500 रुपया हिन में त का बि न आहे, छो त 500 में अॼुकल्ह घी बि नथो मिले किलो सर, ईअं में त इहा आहे त अॼु 500 रुपये में त का बि न आहे। मां गवर्नमेंट खे अपील इहा कयां थो त मूंखे कहिड़े बि डिपार्टमेंट नौकिरी ॾी वञे, ईंदो आहियां रश्के ते ईंदो आहियां सर। जी बिल्कुलु, तव्हां हिते बिलावल नौजवान जी ॻाल्हि ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त इंजेक्शन लॻण खां पोइ हिनखे जेको आहे तेज़ बुखार में रिएक्शन थियो हुयो, जंहिंजे करे हीउ माज़ूर बणिजी वियो आहे। हीउ ताहयात ईअं ई माज़ूर रहंदो। इन लाइ जेको आहे सो हुकूमत सिंध ऐं असांजी ज़िले इंतज़ामिया कंबर खे घुरिजे त हिनखे माज़ूर कोटा में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में जेके हिननि जूं जॻहियूं अचनि थियूं ऐं हीउ हक़ी जेको आहे सो माज़ूर बणियल आहे त हिन जी तालीम बि आहे, जेको आहे हुन बावजूदि हिनखे हिन वक़्त ताईं नौकिरी न ॾिनी वई। इन हवाले सां हितां जी ज़िले इंतज़ामिया ऐं हुकूमत सिंध खे घुरिजे जल्द हिनखे बि माज़ूर कोटा में जेको आहे सो जॻह ॾेई करे हिनखे नौकिरी ॾेई वञे, जीअं हू बि पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे सघे। कैमरामैन मुमताज़ शाबरानी सां गॾु इख़लाक़ अहमद चांडियो, SS न्यूज़ कंबर।